कमाल ये फजीलत को एजाज जाहिर होगा शाह अब्दुल रहीम दोजे शाह वलीउल्लाह जो की नकुल करवावे शाह वलीउल्लाह पाना अनफासुल आरिफीन ने किताबा उन जे अंदर ने वाकई को लिखियो है जे तो मुजो वालिद चेत तो वार मुबारक कई एक जे लंगा सफाई हिम्मत होगा ये झूठी अलग बाकी वार मुबारक कई के सुभान अल्लाह जिने के वार मुबारक ही प्या वजन मानो इंदा बवालो शाह अब्दुल रहीम हुजूर जा वार मुबारक दीदार होने सुभान अल्लाह मानो गद दीना दुरूद सलाम जने पढ़ंदा सो हुजूर जा वार मुबारक जेके हेठ पियल हुंदा दुरूद पढ़ण सां मथे सिधा थी वेंदा जे मानो सिधो थी बीहे वार मुबारक सिधा थी वेंदा वो हुंदा त गजला पर वो कई हिक ॿिए खां अलग थी करे बीहंदा बिल्कुल या गाल वाज़ ज़ान सभी के नजर दी हुई वार मुबारक पयल हेठ दुरूद वारे ते मथे सिधा थी बीहन हिक ॿिए खां अलग थी वेंदा हिक त इहो जो कमाल मूंखे नज़र आयो ॿिए नंबर ते हिकिड़ा टे माण्हू वटि आया हुननि इन ॻाल्हि जो इनकार कयो त अब्दुल रहीम तो वटि किथां हुजूर जा वार मुबारक आया मूं चयो त मूंखे ख्वाब में हुजूर इनायत फरमाया जो ख्वाब जी गाला सान के मनो ही कोन था जो बदो मूंसां बहस कयो मुनाज़रो कयो इलाजो मूंखे जो सान वार मुबारकन जो इम्तिहान वठंदासूं जेकॾहिं सच्चा हुजूर जा वार मुबारक आहिनि मदीने वारे जे ज़िंदगीअ में तरीक़ो इहो हो हुजूर जॾहिं उस ते जे करे हलण त मदीने वारे जे मथां शाम करण जे लाइ टकर मथां अची वेंदो हुयो सुभान अल्लाह राहत जे वाक़े में गुरु मौजूदा जो हुजूर जी अठ साल उम्र हुई टकर मुस्तफा जॻह नबूवत जे ऐलान खां अॻु जी ॻाल्हि छाम करे हलंदा जो असां वार मुबारक जो इम्तिहान वठंदासूं उस समय टई माण्हू खणी विया मूंखे ॻाल्हि या मंज़ूर त कोन हुई पर ॻाल्हि इम्तिहान जी अची वई मुंहिंजे ॻाल्हि खे मञण जे लाइ तयारु कोन पार उस ते खणी विया आसमान ते ककर वग़ैरह का बि शइ कान हुई पर जीअं हुजूर जा वार मुबारक उस ते आया त आसमान ते मथां ककर अची शाम सुभान अल्लाह जिंदाबाद तौबा करे वियो ॿियनि चयो त इत्तिफ़ाक़ी ॻाल्हि हूंदी वरी जो ॿीहर खणी हलो वरी ॿीहर ॿार खणी आया साॻी तरह ककर थी वियो ॿियो बि तौबा करे वियो टियों वञी रहियो उन चयो अञा बि इत्तिफ़ाक़ थी सघे थो ईअं मिड़ई ककर थी विया जॾहिं टियों भेरो ॿार खणी आया त मदीने वारे जे वार मुबारक ते छांव करण जे लाइ आसमान तां ककर ज़ाहिर थी वियो उहे टई माण्हू तौबा करे विया टियों कमाल इहो नज़र आयो हिकिड़ो मौक़ो थियो माण्हू अची गॾु थिया त वार मुबारक जी शाह अब्दुल रहीम ज़ियारत कराए जी ज़ियारत कराइण जे लाइ वार मुबारक वारी बेटी मां ॿाहिरि खणी आयसि माण्हुनि जे अॻियां उहा बेटीअ खे तालो लॻल हूंदो हो माण्हू गॾु थींदा दुरूद सलाम पढ़ंदा मां तालो खोले चांदीअ जे अंदरि हुजूर जा वार मुबारक उहे बंदि हूंदा पार करे ज़ियारत कराईंदो हुउसि पर उन ॾींहुं इत्तिफ़ाक़ अहिड़ो थियो न को तालो खुले न को चाबी ताले खे लॻे मां घणा वस कया हालांकि तालो बि साॻियो चाबी बि लॻी उन खां पहिरियां कई भेरा मूं खोलियो बि सही पर उन ॾींहुं तालो खुले ई कोन पियो चाबी लॻायां त लॻी न मुंहिंजो छा माजराए तालो खुले ई कोन पियो इहे मां पंहिंजे दिलि ते तवजो कयो त कहिड़ो माण्हू आहे मूंखे इल्ज़ाम थियो मूंखे अंदर में इहा ॻाल्हि आई त हिते जेतिरा माण्हू हुजूम में बीठा हिकिड़ो माण्हू तर जे हालत में आहे जनाबत जे हालत में आहे माना मथो हुनजो मेरो आहे गुस्ल ते फर्ज़ हुयो गुस्ल कोन कयो आहे तंहिंजे करे तालो कोन मोकिले
सुभान अल्लाह बेशक मरहबा 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 हिया एक मोजो कमाल असांजे नबी दे वार मुबारक सुभान अल्लाह जो हुजूर जे लुआब मुबारक खे ॾिसूं हुजूर जेको सहाबी हो